महबूब सईद खान में अल शहबाज इरीगेशन फेडरेशन की तरफा बे ॾींहुं बे शहबाज डिवीज़न 7 में अरबे रुपयनि की करप्शन खिलाफ एहतजाज किया वियो। अल शहबाज के अगवाणनि शहबान अली गादी, बरकत अली मक्सी, अली हसन खोसो, एजाज बुलेदी, अब्दुल नबी खोसो ऐं ॿियनि चयो त जंहिं ॾींहं खां वठी राइट बैक रीजन में सरदार शाह चीफ इंजीनियर एडिशनल तौर मुक़रर थियो आहे, उन्हनि चयो त हीअ इरीगेशन खाते में करप्शन जो बेताज बादशाह तौर मशहूर आहे। ही जिते भी रहियो आहे उते हिन अरबे रुपयनि जी करप्शन कई आहे। हिन ते 2018 में रोहिड़ी केनाल ते अरबे रुपयनि जी करप्शन जो केस नेब वटि दाख़िल थियल आहे। उते बि ही नेब वटि वरी वीआर करे आयो आहे। पोइ बि हिन करप्ट ऑफिसर खे ॿिनि रीजन जूं चार्जूं मिलियल आहिनि। हिन हाणे सदरन दादू सर्कल दादू जे SA ऐं शहबाज डिवीज़न जे इंजीनियर शान मल्हा सां मिली करे शहबाज डिवीज़न में एमरजेंसी ॼाणाए कूड़ियूं स्टेटमेंट पास करे कूड़ियूं MDU कराए बग़ैर टेंडर जे पंहिंजा हथ रादू रेट परमिशन ते 31% कमीशन वठी करे पंहिंजे मनपसंद ठेकेदारनि जे नाले अरबे रुपया एमडार जी बजट मां करप्शन कई आहे। हुननि चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर जी नेब DG ISI DG FIA निगरान वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी एरीगेशन चेयरमैन एंटी करप्शन सिंध ॿियनि क़ौमी इदारनि खे अपील कई त शहबाज डिवीज़न जी ऑफिस जो सॼो रिकॉर्ड घुराए हिन मेगा करप्शन जी इंक्वायरी कराई वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची